हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां शहीद सहाफ़ी जान मोहम्मद मह्रजाक़ातिल गिरफ़्तार न थियण ऐं इंतिज़ामिया जे कन लाटार ख़िलाफ़ 21 सेप्टेम्बर ते हैदराबाद रीजन में कारो ॾींहुं मल्हाइण, एहतजाजी मुज़ाहिरा करण, शहीद जी तस्वीर आॾो ॾिया ॿारे भेटा पेश करण ऐं 25 सेप्टेम्बर ते हैदराबाद प्रेस क्लब में एहतजाजी ताज़ियती मेड़ाको कोठाइण जो ऐलान कयो वियो आहे। हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जो इजलास हैदराबाद प्रेस क्लब में थियो, जंहिंमें पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे मरकज़ी अॻवाननि लाला रहमान समूह, ख़ालिद खोखर, HUJ जे सदर इक़बाल मल्ला, जनरल सेक्रेटरी जयप्रकाश मोराणी, ख़ज़ानची जानी खसखेली, तनवीर आराई ऐं ॿियनि उहिदेदारनि शिरकत कई। हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़ातिलनि जे गिरफ़्तारी न थियण ऐं उन हवाले सां इंतिज़ामिया जे कन लाटार ख़िलाफ़ एहतजाज जो ऐलान कंदे चयो आहे त शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे 40 जे मौक़े ते 21 सेप्टेम्बर 2023 ते हैदराबाद रीजन में कारो ॾींहुं मल्हायो वेंदो। हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे समूरनि यूनिटनि में एहतजाजी मुज़ाहिरा करे धरणा हया वेंदा। शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे तस्वीर आॾो ॾिया ॿारे भेटा पेश कई वेंदी, जॾहिं त हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां 25 सेप्टेम्बर 2023 ते सूमर जे ॾींहुं हैदराबाद प्रेस क्लब में शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे हवाले सां एहतजाजी ताज़ियती मेड़ाको कोठायो वेंदो। इजलास में हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सीनियर साथियुनि इरशाद चन्ना, वसीम ख़ान, अशोक शर्मा, अशोक रामाणी, फाज़िल चन्ना, साजिद अली ख़ान, मक़बूल मल्ला, आरिफ भट्टी, हसीब लतीफ़ समेत ॿियनि शिरकत कई। ग़ुलाम हुसैन, खसखेली, इबरत न्यूज़, हैदराबाद।